या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाकलाम मजीद में इरशाद फरमायो, हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां तव्हां ॾे रवानो फरमायो आहे, मां अल्लाह तव्हां खे हथ ॾिना, मां अल्लाह तबारक व तआला तव्हां खे इज़्ज़त अता फरमाई, तव्हां खे खीर पुट अता फरमाया, तव्हां खे मां अल्लाह ताला वॾो मक़ाम ऐं इज़्ज़त अता फरमाई आहे। दुनिया में सब खां वॾी दौलत जेका अल्लाह ॾिनी आहे उहा कलमे पाक जी दौलत वा, ईमान जी दौलत रब ज़ुल जलाल अता फरमाई आहे। तव्हां ई असां सम्झंदा आहियूं त वॾी दौलत ॾोकड़ा, वॾी दौलत पैसो आहे, वॾी दौलत 100 एकड़ आहे, वॾी दौलत 500 एकड़ आहे, वॾी दौलत 1000 एकड़ आहे। पर अल्लाह जो हबीब फरमाईंदो आहे, जेकॾहिं तो वटि रुपयो बि नाहे, 5 रुपया बि नाहिनि, 10 रुपया बि नाहे, पर तो वटि जेकॾहिं ईमान आहे त इहो ईमान दोज़ख जी बाहि खे बि विसारे छॾींदो आहे, तोखे जन्नत रवानो फरमाए छॾींदो आहे। इन ईमान के अल्लाह ताला एडी ताकत अता फरमाई आ। पर यह अलग ॻाल्हि आहे त तव्हां ऐं असां यार सम्झूं कोन था ऐं तव्हां ऐं असां इन ईमान जो क़दुरु कोन था कयूं ऐं असीं बसि पोइ इन ईमान जे मामले में नरम लॻा पिया आहियूं। जेकॾहिं को उन जॻह ते तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि करे त अदा इन ईमान जो क़दुरु कजां, इन ईमान खे संभालजा। इहो कलमो पाक तो जेको पढ़ियो आहे, इहो जेको अल्लाह ताला तोखे अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो नसीब फरमायो आहे, इनखे संभाल जा। अदा माण्हू इन जो क़दुरु कोन था कनि, पर जॾहिं अख सां लॻंदी क़बर में पहुचंदे ॿिन्ही जहाननि जो सरदार तशरीफ़ वठी ईंदो, तॾहिं तोखे पक पवंदी ऐं ख़बर पवंदी। अॼु तव्हां ऐं असांखे शायदि इन शइ जो क़दुरु आहे या न, पर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ऐं असां बेईमान कोन आहियूं, ईमान वारा आहियूं। अल्लाह ताला असां ते मेहरबानी फरमाई आहे, अल्लाह ताला बेईमानी खां पनाह नसीब फरमाई आहे। अबा ईमान वारा आहियो या न? अल्हम्दुलिल्लाह। ऐं चइबो हमेशह अल्हम्दुलिल्लाह असीं अहले सुन्नत व जमाअत जा आहियूं ऐं ईमान वारा आहियूं। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा। लेकिन ईमान वारा ने जिक्र करा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे अल्लाह जा लख लख एहसान जो अल्लाह ईमान जी दौलत नसीब फरमाइया। उन अल्लाह ताला जो केॾो बि शुक्र अदा कयूं उहो शुक्र घटि आहे, पर इहा एॾी वॾी दौलत जेका ईमान वारी आहे उहा अल्लाह तबारक व तआला नसीब फरमाई आहे। त उहो बि सदको आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा मिठे मदीने वारे जो सदको आहे।
दुनिया जी वॾे में वॾी जेका दौलत वा उहा दौलत हो ईमान पाक वा वो ईमान पाक बसरसो मोहम्मद मुस्तफा जो वा ऐं अल्लाह ताला कुरान पाक अता फरमायो वो बसरसो हजरत हबीब जो वा ये मस्जिद जिन मस्जिदन में तू सजदो कंदो आहे अल्लाह अल्लाह कंदो आहे पंहिंजे रब जुल जलाल खे रिझाईंदो आहे अदा इहा मस्जिद सदको मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो आहे ये खीर ये पुट ये इज्जत ही बनी ही बारा यो जो कुछ अल्लाह ताला ता फरमायो आहे यो मुस्तफा जो सदको आहे वो एड़े घोट अरबी जे अचण ते डरबो को न ठरबो खुश थिबो मुस्तफा की आमद मलाइबी